नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो लॻ खाई थाणे जे हद में पुलिस जी गफ़लत सबब कार ऐं इल्ज़ाम में भाउ हथां भेण क़तल। ॻोठ दुर मोहम्मद शहर में भाउ ताजू शहर हथां क़तल थियल गुलशाना शहर कुछ ॾींहं अॻु में सोशल मीडिया ते कार ऐं इल्ज़ाम में क़तल थियण जो ख़दशो ॾेखारींदे पुलिस खां तहफ़ुज़ ॾियण जी अपील पिणु कई हुई। गुलशाना शहर कार ऐं इल्ज़ाम में अमरकोट में अॻे हेमो भील क़तल थियल हो। जवाबदार क़तल केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस गिरफ़्तार न कया हुआ। कार ऐं इल्ज़ाम में क़तल कयल नारी तड़पंदी रही, पुलिस समेत कंहिं बि अस्पताल न पहुंचायो। पीरसन पी अकेले सिर रक्शे ते धी जो लाश खणे खिपरो पहुतो है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो लॻ खाई थाणे जे हद में पुलिस जी गफ़लत सबब कार ऐं इल्ज़ाम में भाउ हथां भेण क़तल। ॻोठ दुर मोहम्मद शहर में भाउ ताजू शहर हथां क़तल थियल गुलशाना शहर कुछ ॾींहं अॻु में सोशल मीडिया ते कार ऐं इल्ज़ाम में क़तल थियण जो ख़दशो ॾेखारींदे पुलिस खां तहफ़ुज़ ॾियण जी अपील पिणु कई हुई। गुलशाना शहर कार ऐं इल्ज़ाम में अमरकोट में अॻे हेमो भील क़तल थियल हो। जवाबदार क़तल केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस गिरफ़्तार न कया हुआ। कार ऐं इल्ज़ाम में क़तल कयल नारी तड़पंदी रही, पुलिस समेत कंहिं बि अस्पताल न पहुंचायो। पीरसन पी अकेले सिर रक्शे ते धी जो लाश खणे खिपरो पहुतो है।